साईं एक मौलवी साहब बयान में गारियूं ॾींदो आहे। छा गारियूं ॾियणु दुरुस्त अमल आहे? अदा मौलवी हुजे या चाहे ग़ैर मौलवी हुजे, गारियूं ॾियणु गुनाह जो कमु आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, लेकिन को मुसलमान कंहिं मुसलमान खे गारियूं ॾिए थो पियो, सम्झो था, इहो वॾो कबीरो गुनाह करार ॾिनो अथऊं। इन जे करे अलाह जे रसूल फरमायो, जीअं हिकु हदीस जे अंदरि अचे थी त मुनाफ़िक़ जूं 4 निशानियूं आहिनि। जॾहिं बि ॻाल्हाईंदोसि त कूड़ ॻाल्हाईंदो, जॾहिं तव्हां उन वटि जेको आहे सो पंहिंजो इदा हदस कज़ब व इदा वाद अख़लफ़, जॾहिं वाइदो कंदो उनजी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो, ऐं जॾहिं तव्हां उन वटि का अमानत रखंदो त उन में ख़यानत कंदो, झगड़े जे टाइम ते गारियूं ॾींदो। इन जे करे इहो वॾो गुनाह आहे। सिबाबुल मुमिन फुसूकुन व क़ितालुहु कुफ़्रुन, मोमिन खे गार ॾियणु गुनाह ऐं उनखे क़त्ल करणु कुफ़ुर आहे। ऐं हीअ जेकॾहिं ज़िमेदार माण्हू आहे ऐं अहिड़ी मनसब ते वेही करे अवामुनास जे आॾो गारियूं वग़ैरह कढे थो, त मां सम्झां थो इनखे अख़लाक़ी तरबियत जी ज़रूरत आहे। शरीयत जे अंदरि गारियूं ॾियणु वॾो गुनाह आहे, कबीरो गुनाह आहे। इन खां माण्हू पंहिंजो पाण खे बचाए।